अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थे सावल खान हाणे जाबिर खान के गोरे हाथे करे वठंदो। जाबिर खान हाणे मोहलिन के जांच चलाए मोकले छडींदो। हसीना बेगम हाणे माई गुलजार जे जरिए पान के आज़ाद कराइंदो। दोस्तों तव्हां खे सॼी कहानी ई अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा थी सघे मुंहिंजो यूट्यूब चैनल मेरी जमा लिखियल लाज़मी सब्सक्राइब कंदा। दोस्तों सब्सक्राइब करण सां को वञे बेल से न करंदो काफ़ी ऐसे न्यूज़ सलाह ऐं तव्हां खे बि वधीक वीडियो ॾिसण वटा मिलंदा। दोस्तों मुंहिंजो टाइम वेस्ट कोन करे हलो त पंहिंजी कहानी ई अपडेट जी तरफ। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो सावल खान जेको आहे फिरोज खां हकीकत पुछा कंदो ऐं फिरोज जेको आहे उनखे साफ़ साफ़ चई छॾींदो भले तव्हां मूं मथां ज़ोर रखो बहरहाल हकीकत इहा आहे त हू जेको आहे मूंखां निकिरी चुका आहिनि ऐं कहिड़े पासे विया इहा मूंखे ख़बर न आहे। बहरहाल तव्हांजो भलो इन में त तव्हां हिननि जो हींअर ई पीछो कयो मतां हू किथे लिकी न वञनि। सावल खान चवंदो फिरोज तूं सही पियो चईं। बहरहाल अगरि जेकॾहिं तोखे ख़बर न आहे त पोइ असां तोखे छॾे था ॾियूं। अगरि जेकॾहिं आईंदा इन्हनि जो साथ ॾियण जी कोशिशि कई त पोइ तोखे असांजे हथां केर बि न बचाईंदो। फिरोज चवंदो त सावल खान मूं आईंदा हिननि जी मदद करण लाइ बस कई तव्हां रुॻो हिकु चकर मूंखे माफ़ कयो। ऐं ॿिए दोस्तों हाणे तव्हां ॾिसो जाबिर खान जेको मोहलिन खे कुछ पैसा ॾींदो मतलब त उन्हनि खे बासींदो। पोइ उन्हनि खे साफ़ साफ़ चई छॾींदो तव्हां जेको आहे ॿाहिरि वञी जांच कयो जिथे मेन गस आहे ऐं उते सावल खान अचे या चाकर खान जा माण्हू अचनि पोइ तव्हां असांखे इतलाह कजो। मोहली चवंदो त जाबिर खान बस तूं परेशान न थिए। अगरि जेकॾहिं उहे इन ॻोठ में आया त पोइ असां तोखे ज़रूरु इतलाह कंदासीं ऐं पोइ तूं हितां निकिरी वञजांइ। जाबिर खान चवंदो त हा मोहली तूं सही पियो चवीं। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो हसीना बेगम जेको आहे माई गुलज़ार खे सम्झाईंदो। माई गुलज़ार खे चवंदो त ही तुंहिंजो वक़्तु आहे तूं जेको आहे मूंखे माफ़ करे छॾ ऐं तूं मूंखे हितां आज़ादु करे छॾ त मां तोखे एतिरा लख रुपया ॾींदुसि जो तूं यादि रखंदे मतलब त लखनि जी तादाद में तोखे घुरे छॾींदुसि। माई गुलज़ार चवंदो त हसीना बेगम मां आख़िरकार तुंहिंजी मदद कीअं कयां ऐं तूं मूंखे इहे पैसा कीअं ॾींदे मतलब त माई गुलज़ार जेको आहे हसीना बेगम जे लालच में अची वेंदो। पोइ हसीना बेगम जेको आहे हुनखे 2-3 लखनि जो आसरो ॾींदो। पोइ माई गुलज़ार हसीना बेगम खे माफ़ करे छॾींदो। पोइ हसीना बेगम जेको निकिरण जी कोशिशि कंदो ऐं माई गुलज़ार जेको आहे चाकर खान खे बि चई छॾींदो मूं जेको आहे हसीना बेगम खे माफ़ करे छॾियो दिलि सां। अगरि जेकॾहिं उनखे माफ़ न कया त पोइ हसीना बेगम सॼी उमिरि मूंखे पीटूं ऐं ताना ॾे हा। दोस्तों उम्मीद है कहानी आईंदी तव्हांखे पसंदि असांखे ॾींदा इजाज़त वरी तव्हां सां मिलंदासीं के नई वीडियो में। ख़ुदा हाफ़िज़।